जी नाज़रीन, अॼु नूर खान ॻोठ में जुमे नमाज़ दौरान नमाज़ पढ़ंदे हिकिड़े नौजवान खे पुलिस मस्जिद मां कंडे खेड़ गोलियूं हुयूं। उन्हनि जा जेके रिश्तेदार आहिनि, उन्हनि जा जेके अज़ीज़ दोस्त आहिनि, जेके सरापा एहतिजाज आहिनि, इन्हनि खां पुछूं था त छा मसइलो आहे। जी जी इहो ॿुधायो, छा मसइलो आहे? असांजो इहो मसइलो त असांजो मासा त इहो नमाज़ पढ़णु वियो, ख़ुतबे दौरान ॿार कढी उनखे गोलियूं हुयूं। गोलियूं हणी तक़रीबन इलाइक़े में 200-250 गोलियूं हलाए, जेके माण्हू खिड़कियुनि खां ॾिसनि पिया उन्हनि खे बि गोलियूं हणी भॼाए हिरास फैलाए कूड़ो मुक़ाबिलो ॼाणायूं। उहो जेको आहे मोबाइल में विझी खणी आहे जेको आहे हुनखे। अच्छा, हाणे न इस्पतालनि में आहे न वरी को ॿिए हंधि किथे आहे, इहा ख़बर ई नथी पए त इस्पताल में अमरावती आहिनि त ज़ाहिर ई न आहे। अच्छा, नौजवान जो छा नालो आहे, उहो तव्हांजो छा थो थिए? फैसल, मुंहिंजो मासात आहे। अच्छा, हुनजे ख़िलाफ़ पहिरीं को FIR वग़ैरह आहे? कुझु बि न आहे। अच्छा, कुझु बि न आहे। पुलिस सां तव्हांजो राब्तो थी सघियो आहे? पुलिस सां असांजो राब्तो न थियो आहे। अच्छा, छा ॼाणायो उन्हनि त भई? उहो हाणे ख़बर पवंदी छा ॼाणा थो, जॾहिं असां इस्पताल जा ईदीअ में मिले छोकिरो, पोइ असांखे ख़बर पवंदी त छा ॼाणायो अथऊं, मुक़ाबिलो ॼाणायो अथऊं या कुझु जेको आहे त ॿियो कुझु आहे। हालांकि असां वटि मौलवी साहिब बि गवाही ॾिनी त भाई हे चौथी सिफ़ में वेठो, ख़ुतबे दौरान हिनखे ॿाहिरि कढी गोलियूं। इलाइक़े वारनि बि गवाही ॾिनी, हिते मीडिया वारा बि आया, चऊं पिया जेको आहे तो ॿाहिरि कढी बेगुनाह हिनखे गोलियूं हणियूं अथऊं, गोलियूं हणी रसो विझी वरी गीलियो अथऊं हिनखे। छा चवणु चाहींदो, छा मुतालबो आहे? असांजो मुतालबो असांखे इंसाफ़ मिले। जी छा मुतालबो आहे? साईं, मां पुरमन शहरी आहियां। असांजो मुतालबो इहो आहे त मस्जिद में दौरान नमाज़ ख़ुतबे जे दौरान खयो आहे, खणी करे ऐं पोइ ॿाहिरि हिनखे गोलियूं हुयूं ऐं ज़बरदस्ती हिनखे रस्ते में विझी खणी आहिनि। असां चऊं था त ईअं न थियणु खपे। जेकॾहिं हुन ते को केस दाख़िल आहे या ॾोहारी आहे त हुनखे ॿधी खयो वञे या हुनखे जेल हवाले कयो वञे। सो साईं, असां IG सिंध ऐं वज़ीर आज़म ऐं ॿिया आला इदारा, चीफ जस्टिस सभिनीनि खे असां अर्ज़ु था कयूं, गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे ख़ुदा ॾिसो हिन कारी वर्दी वारनि जो केतिरो जेको ज़ुल्म आहे ऐं अंधेरी नगरी हले थी। हिन जे लाइ तव्हां असांजी मदद कयो ऐं ॾिसो हिन मसइले खे छा सही आहे। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच TV के ऐं बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.